विचो भर ऐं नार जा मुल्क जंगी सूरताल सबब हिन वक्त आलमी सियासत जो मर्कज़ बणियल आहिनि। ईरान, अमेरिका, इसराइल विच में वधंदड़ छिकताण, नार जे मुल्कनि ते हमला ऐं ख़िते में वधंदड़ फ़ौजी सरगर्मियुनि सबब हालतूं इंतहाई हसास थी चुकियूं आहिनि। जंग जूं ख़बरूं, हमलनि जूं दावाऊं ऐं बयाननि जी जंग पंहिंजी जाइ ते, पर साॻे वक़्तु हिकु ॿियो अहम रुख़ बि साम्हूं अची रहियो आहे: डायलॉग ऐं सफ़ारतकारी। अहिड़े माहौल में पाकिस्तान ऐं ईरान जी आला क़यादत विच में ताज़ो थियल राब्तो ख़ासि अहमियत अख़्तियार करे चुको आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ईरानी सदर सां टेलीफोनिक राब्तो रुगो रवायती सफ़ारती अमल न पर हिकु वाज़े सियासी पैगाम बि आहे। पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर इहो ज़ाहिर कयो आहे त हू ख़िते में जंगी तकरार वधाइण बदिरां उनजो ख़ात्मो चाहे थो। असल सवाल इहो आहे त छा पाकिस्तान वाकई ईरान ऐं अमेरिका जे विच में कंहिं बि क़िस्म जी टियाकड़ी करे सघे थो? तारीख़ी तौरु पाकिस्तान अहिड़े क़िस्म जी सफ़ारतकारी में कॾहिं कॾहिं किरदारु अदा कयो आहे, पर मौजूदा हालतुनि में चैलेंज वधीक ॾुखिया आहिनि। हिकु तरफ़ ईरान सां मज़हबी, सक़ाफ़ती ऐं जाग्राफियाई वेझड़ाई आहे, त ॿी तरफ़ अमेरिका सां स्ट्रेटेजिक ऐं मुआशी लाॻापा बि मौजूदु आहिनि। पाकिस्तान जो सऊदी अरब सां बाक़ाइदा दिफ़ाई साहकार जो मुआहिदो पिणु मौजूदु आहे। अहिड़ी सूरताल में कंहिं हिकु धुर ॾांहुं वाज़े झुकाव पाकिस्तान लाइ नुक़सानकार थी सघे थो। तंहिं हूंदे बि पाकिस्तान वटि हिकु मौक़ियो ज़रूरु आहे। जेकॾहिं हू मुतवाज़ी सफ़ारतकारी अख़्तियार करे ऐं पंहिंजनि राब्तनि खे सही नमूने इस्तेमालु करे, त हू घटि में घटि तकरार घटाइण लाइ पुल जो किरदारु अदा करे सघे थो। पर इन लाइ सिर्फ़ु बयान काफ़ी न हूंदा, पर मुसलसल सफ़ारती कोशिशूं, ख़ामोश राब्तनि ऐं बैनुल अक़वामी हमआहंगी जी ज़रूरत पवंदी। साॻे वक़्तु ख़िते में वधंदड़ छिकताण पाकिस्तान लाइ ख़तरे खां ख़ाली न आहे। जेकॾहिं जंग जो दाइरो अञा बि वधे थो, त उन जा असर रुगो विच ओभर ताईं महदूद न रहंदा, पर तवानाई, मैशियत ऐं सिक्योरिटी जे हवाले सां पाकिस्तान खे बि सिधो मुतासिर करे सघनि था। ख़ासि तौरु तेल जी फ़राहमी, वापार ऐं इलाक़ाई इस्तेहकाम जहिड़ा मसइला वधीक संगीन थी सघनि था। इन पस मंज़र में पाकिस्तान जी मौजूदा पॉलिसी वाज़े नज़र अचे थी: फ़ौजी छिकताण खां पासो ऐं सफ़ारती हल ते ज़ोर। ॻाल्हियुनि ऐं सफ़ारतकारी जा लफ़्ज़ हाणे रुगो बयाननि जो हिसो न रहिया आहिनि, पर अमली ज़रूरत बणिजी चुका आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त छा आलमी ताक़तूं बि इन ई रस्ते ते हलनि थियूं, या वरी ख़ितो हिकु भेरो ॿीहर वॾे टकराउ ॾांहुं वधे थो। जंगी सूरताल दौरान अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जा बयान बि गैर यकीनी खे वधाइण जो सबबु बणिजी रहिया आहिनि। कॾहिं हू हरमोज़ जो सामूंडी लंघ खोलण लाइ 48 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिए थो, त कॾहिं वरी साॻी डेडलाइन वधाए छॾे थो। सफ़ारती हल्का ट्रंप जे बयाननि खे वाज़े यू टर्न करार ॾेई रहिया आहिनि। अहिड़नि फिरंदड़ बयाननि सबबु न रुगो इत्तेहादी मुल्कनि में परेशानी पैदा थी आहे, पर मार्केट ऐं सिक्योरिटी हालतुनि ते बि मनफ़ी असरु पियो आहे। तज़िये निगारनि मूजिबि पॉलिसी में तसलसुल न हुजणु जंगी माहौल खे वधीक गैर मुस्तहकिम बणाए थो, जिते हर बयान नए ख़तरे या उमीद खे जनमु ॾिए थो। नतीजे तौरु ट्रंप जी बयानबाज़ी तकरार खे घटाइण बदिरां कॾहिं कॾहिं उनखे वधीक ॾुखियो ऐं तकरारी बणाए रही आहे। जेकॾहिं जंग में अञा बि तेज़ी अचे थी, त उन जा असर सरहदुनि खां ॿाहिरि निकिरी दुनिया जे हिकु वॾे हिसे खे पंहिंजी लपेट में वठी सघनि था। ऐं जेकॾहिं सफ़ारतकारी कामयाबु थी, त शायदि ही बहरान हिकु वॾी तबाही खां बची सघे। हलंदड़ जंग ख़ासि तौर ते नार जे मुल्कनि लाइ इंतहाई नाज़ुक सूरताल पैदा करे छॾी आहे, जिते सिक्योरिटी ऐं मैशियत ॿई सीधी तरह मुतासिर थियण जे ख़दशे हेठि आहिनि। गुज़िरियल कुझु अरसे दौरान अहम हंधनि, ख़ासि करे तेल ऐं तवानाई सां लाॻापियल मर्कज़नि ते हमलनि उन्हनि मुल्कनि खे वधीक छिरकाए छॾियो आहे। सऊदी अरब, गॾियल अरब इमारात ऐं ॿियनि रियासतुनि बज़ाहिर मुहतात रद्दअमल ॾींदे तकरार में सिधी शमूलियत खां पासो कयो आहे। उन्हनि मुल्कनि जो ज़ोर वाज़े तौर ते छिकताण घटाइण ऐं सफ़ारती हल ते आहे, छाकाणि त जंग जी सूरत में सभ खां वॾो नुक़सान बि उन्हनि खे ई थी सघे थो। साॻे वक़्तु अमेरिका सां स्ट्रेटेजिक इतिहाद सबबु हू मुकमल गैर जानिबदार बि नथा रही सघनि। अहिड़ी तज़ाद वारी सूरताल में नार जा मुल्क तवाज़ुन वारी पॉलिसी अख़्तियार कंदे हिकु तरफ़ सिक्योरिटी खे यकीनी बनाइण ऐं ॿी तरफ़ इलाक़ाई जंग खां बचण जी कोशिश करे रहिया आहिनि। जंग जे हवाले सां सवाल अञा बि साॻियो आहे: छा दुनिया ॻाल्हियुनि जी चूंड कंदी, या जंगी छिकताण खे जारी रखियो वेंदो? वक़्तु ई उनजो जवाबु ॾींदो।